सगियूं मां खे ख़बर ॾींदा हलूं। ब्यूरो चीफ सिंध हुब अली झांगर जी रिपोर्ट मुताबिक़ सगियूं, हिंगोरजा, रसूलाबाद ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में हलंदड़ भट्ठी मालिकनि जी हिक हठी सिरनि जी ट्राली 40 खां 50 हज़ार रुपया विकिरो करे महांगाईअ जे मार लाइ ग़रीबनि खे वेतर ॿिन्ही हथनि सां फुरण लॻा। DC खैरपुर ऐं AC सूबो दौरो अवामी कम करण बदिरां सियासी भोतारनि जे कमनि में मसरूफ़। सगियूं वासियुनि जो भट्ठे मालिकनि ऐं उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई न कंदड़ DC खैरपुर ऐं AC सूबो दौरो ख़िलाफ़ सियाल स्टाफ सगियूं वटि एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्तु नारेबाज़ी कई। उन मौक़े ते GA सिंध पोरियत संगत जे ज़िलई अॻवान कामरेड आशिफ़ चन्ना, समाजी अॻवान मियां असदुल्लाह चन्ना, राजा रमज़ अली मल्ला, महमद मलूक चन्ना, इक़बाल हुसैन सियाल, अली दोस्तो कलोड़ो ऐं ॿियनि नेशनल प्रेस क्लब सगियूं जे साफ़ नॻियां दाहींदे चयो त सगियूं ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में हलंदड़ सिरनि जे भट्ठी मालिकनि हिक हठी करे मिली भगत करे गंद किचिरे ते तयारु थींदड़ सिरनि जो रेट 40 खां 45 हज़ार रुपया मुक़ररु करे ग़रीब माण्हुनि खे घर ठाहिण जे हक़ खां महरूम करे छॾियो आहे। उन्हनि चयो त डॉलर सस्तो थियणु ऐं पेट्रोल डीज़ल सस्तो थियण बावजूदि बि भट्ठी मालिकनि सिरनि जो अघु घटाइण खां खोतो जवाबु ॾेई छॾियो। जॾहिं त दुकानदार मुनाफ़े खोर माफ़िया पिणु आम वाप जे शयुनि जा अघ घटाइण बदिरां वेतर वधाए छॾिया आहिनि। पर अफ़सोस जो DC खैरपुर ऐं AC सूबो दौरो अवामी कम करण बदिरां ख़बर नाहे किथे गुम थी विया आहिनि। हुननि निगरान वॾे वज़ीर ऐं कमिश्नर सखर ऐं ॿियनि आला अख़्तरनि खां मुतालबो कयो त नाअहल ज़िले खैरपुर ऐं तालके सूबो दौरो जी इंतिज़ामिया जी नालीअ जो नोटिस वठी भट्ठी मालिकनि ऐं मुनाफ़े खोर दुकानदारनि ख़िलाफ़ सख़्तु क़ानूनी कार्रवाई करे क़ीमतुनि ते कंट्रोल करे अवाम मां बेचैनी ख़त्म कई वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। जेको सिरा आहिनि ग़रीब अवाम जो ॾिसो बारिश जे मौसम में कंहिं बि ग़रीब वीचारे अवाम जो कंहिंखे बि जेको घर कोन्हे को एॾो ज़ुल्म कयो आहे भट्ठी वारे मालिकनि जो। 40 खां 45 हज़ार सिरूं हलाइनि था पिया। उहे चवंदा हुया त 50,000 सिरो डालर चढ़ी वियो, हाणे किरी बि पियो आहे त 22 खां 25 हज़ार जेको आहे सिर उहो ई शुरू कयूं। 45 जेको असां हिन महिल रोड ते असां बीठा आहियूं, ये गरीबनि खां वॾो ज़ुल्म थो थिए। सिर जीअं जेके भट्ठे मालिक आहिनि इहे पंहिंजो मनपसंदि रेट था वठनि ऐं इन्हनि खे जेको आहे कानून जे कटेड़े में जी DC ऐं AC सूबे दौरो जी नाहरी जे ख़िलाफ़ु आहे। जेको मुसलसल महांगाई जे कंट्रोल लाइ को बि एक्शन न पिया वठनि। हिते जेको डॉलर जॾहिं 1 रुपयो चढ़ंदो हुयो ऐं पेट्रोल डीज़ल जॾहिं 1 रुपयो चढ़ंदी हुई त 10 रुपया शइ महांगी थी वेंदी एट ए टाइम। पर जॾहिं हाणे डॉलर बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु ही जेको एहतजाज आहे इहो एहतजाज महांगाईअ जे ख़िलाफ़ु आहे। पर अफ़सोस सां चवणो थो पवे ऐं मीडिया वारनि जा शुक्रगुज़ार आहियूं जिन जेको आहे सो महिरान धरतीअ वारनि हमेशह